सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल पुलिस गिरफ्तार करण में नाकाम रही है। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस शेर मोहम्मद उर्फ़ शेर अल महर ऐं ॿिया जवाबदार गिरफ्तार न थी सघिया आहिनि, जॾहिं त अॼु सहाफ़ी बिरादरी पारां कातिलनि जी गिरफ़्तारीअ जे लाइ कराची में वज़ीर आला हाउस आॾो एहतिजाज कयो वेंदो। अहम ख़बर आहे, अवां खे अपडेट कयूं पिया। सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल पुलिस गिरफ्तार करण में नाकाम साबित थी आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस शेर मोहम्मद उर्फ़ शेर अल महर ऐं ॿिया जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अॼु सहाफ़ी बिरादरी पारां कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कराची में वज़ीर आला हाउस आॾो एहतिजाज कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर मोरड़ो महर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मोरड़ो महर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सखर पुलिस सिंध जे अदे ऐं बेबाक सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि ऐं उन्हनि खे हिन महिल ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। 13 ॾींहं गुज़रण बावजूद जेके आहिनि कातिल आज़ादीअ सां घुमंदा वतन पिया, पर उनजे बावजूद सखर पुलिस जे तरफ़ां हिकु बि कातिल जेको आहे उहो गिरफ़्तार नाहे कयो वियो। कातिलनि जे गिरफ़्तारीअ जे लाइ ऐं सहूलियतकारनि जे गिरफ़्तारीअ लाइ सहाफ़ी बिरादरी कलम धड़नि जे तरफ़ां अॼु CM हाउस जे ॿाहिरां जेको आहे एहतिजाज कयो वेंदो ऐं उन एहतिजाज लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ जेके ज़िलनि सखर, लाड़काणो, घोटकी, खैरपुर ऐं मुख़्तलिफ़ जेके नंढा वॾा शहर आहिनि उन मां सहाफ़ियुनि जा जेके आहिनि काफ़िला जेके आहिनि कराचीअ पहुचणु शुरू थी विया आहिनि। सहाफ़ियुनि जो इहो जे तरफ़ां इहो मौक़फ़ो चयो पियो वञे त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर खे 13 ॾींहं जेके आहिनि शहीद थियण वारे वाक़े खे गुज़री चुका आहिनि ऐं कलम खणी मुसलसल लगातार एहतिजाज कनि पिया। हुनजे बावजूद जेको आहे सखर पुलिस जेका आहे हुनजे मथे ते जुअं बि नथी चुरे। शहीद जा कातिल आज़ाद घुमनि पिया, पर उन्हनि मां हिक बि कातिल खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। उन्हनि जे तरफ़ां इहो मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते शहीद जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि, सहूलियतकार आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार करे सहाफ़ी बिरादरी उनजे वारसनि में जेका बखड़ियल बेचैनी आहे उहा ख़त्म थी वञे। मोरड़ो महर अपडेट करण लाइ।